दोस्तों हींअर असां मौजूदु आहियूं मक़सूदो रिंद ऐं शहदादपुर खां 13-14 किलो जे मुफ़ासिले ते आहे मक़सूदो रिंद। ऐं मक़सूद रिंद में असांजो प्यारो दोस्त आहे सारंग राजा, जेको अवामी तहरीक में आहे। सारंग राजा मोटरसाइकिल ते दुकान आहे मालिक। भाऊ सब्जी तोला हिन खे मुर्गी जो बि दुकानु आहे मक़सूदो रिंद में। तव्हांजो नालो छा आहे? इम्तियाज़ अली रिंद। इम्तियाज़ अली रिंद असां जे दुकान ते वेठा आहियूं। भाऊ जो सब्जी जो दुकानु आहे ऐं गॾोगॾु मुर्गी बि अथसि ऐं साइड में रंबा कात पिया अथसि बर्फ़। ऐं मक़सूदो रिंद जो शहर ही अथव शहदादपुर ॾांहुं। ही साम्हूं वारो रस्तो अचे थो ऐं ही मक़सूद रिंद जी मार्केट। नंढड़ो हिकिड़ो ही शहर चइजे पर हिन ओस पास माना तक़रीबन 2-3 ॻोठ लॻनि था। 2-3 खां मथे शायदि। सारंग थो चए त 15-20 ॻोठ जेको आहे हुनखे लॻनि था। हीअ दोस्त साईं असांजी महिमान नवाज़ी करे थो। कम जो जूस महिरबानी। सो असां थोरो कम ते जूस जो मज़ो वठूं। वरी अपडेट तव्हांखे ॾींदी।